तंगवानी लग डेरा सरकी थाने जी हद सरदार माड़ी वटे नौजवान जो गलो कटे लाश हथायो है। पुलिस मूजिब लाश हैदराबाद वासी सिलरा बिरादरी जे नौजवान जो है जो मल्क बिरादरी वटे बतौर मेहमान आयल हो। वाक़े की जांच कयूं पिया। बे तरफ़ खानापुर इंडस हाईवे पार्को लॻ नामालूम हथियारबंद कोट अशरफ खान बिजाणी वासी मिरसन टावरी खां जीअ लाइ कार 7 लाख रोक रक़म 3 मोबाइलूं ऐं ॿियो सामान फुर करे विया। ज़िला कश्मीर कंदकोट पुलिस पारां मुंहिंजी बाज़ाबी ऐं घुरिबल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कचे में कार्रवाई जारी। कुछ ॾुआरनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। घोसपुर लॻो 2 ॾींहं अॻु जमाल थाणे जी हद मां नामालूम हथियारबंदनि हथां अगवा थियल ॻोठ सुई वासी बुगटी बिरादरी जे 2 मुॻियुनि जी ॾुआरनि पारां सोशल मीडिया ते वीडियो वायरल कई वई आहे। वीडियो में ॾुआरी मुॻियुनि जे वारसनि खां 10 करोड़ भुंग तलब करे रहिया आहिनि। वधीक ॾिसूं था वीडियो में। ॿिए तरफ़ जदोई बिरादरी जे हथियारबंदनि जी शिकारपुर पुलिस खे धमकियुनि जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे। वायरल थियल वीडियो में जदोई बिरादरी के हथियारबंदन जो छा चवण आया चो तो ॿुधूं था। मैं बिरादरी जरकानियर बुकटियर कुल्ला 10 बस्त अपील माजी न पैरी में वाक़िया भी थी मारा डाकू अगवा खुदा तकरीबन सैमी रोशे मां तमाम सफ़ेद रीश वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज बुकटी से अपील करते हैं, वडेरा मोहम्मद बश से अपील करते हैं, वडेरा जलाल खान करपुर से अपील करते हैं और तमाम सफ़ेद रीश से अपील करते हैं कि इनका जो कहना है कि हमें 5 करोड़ रुपए दिया जाए ताकि ये फिर मसला हल कर देंगे। अगर इनको 5 करोड़ रुपए नहीं मिले, 5 करोड़ मेरे और 5 करोड़ इस भाई के, टोटल 10 करोड़ रुपए इनकी डिमांड है। अगर ये इनको नहीं मिले तो हमारी मौत का जो जिम्मेदार है वो एसपी कंदकोट बशीर बरोही है और SHO तंगवानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां दुरमन जतोई ॻाल्हायां पियो, गगू गैंग ॻाल्हायां थो। मुंहिंजो अर्ज़ु इहो ई आहे त जहांगीर चए थो त मुंहिंजो माण्हू मारियो अथऊं, भते में असांजो मारियो, भते में माण्हू न मारियोसीं। जहांगीर अॻनि में असांजो सखर एरिया में माण्हू मारियो, उनजो पलांग में असां माण्हू मारियोसीं वञी, ऐं उन खां अलादी माण्हुनि मूंखे सभिनी जा नाला हथ में आहिनि। माण्हू मूंखां टारगेट आहिनि, उहे माण्हू मां खां विसरियल न आहिनि। इंशाल्लाह बश्त कंहिंखे बि न कंदुमि। इंशाल्लाह 2-3 ॾींहंनि में उन माण्हुनि खे बि ख़बर पवंदी मुंहिंजी। ऐं ॻाल्हि इहा ई आहे जेको गुलदार थिए थो त भते में माण्हू मुंहिंजो जतोई मारिया आहिनि, मां माण्हू जहांगीर तो माण्हू मारियो आहे, मुंहिंजो यासीन जतोई मारियो आहे, उन में पलांद में मां माण्हू मारियोमांसि। बाक़ी जे जहांगीर चए थो त मुंहिंजो माण्हू भते में मारियो अथऊं, हिन मारियो त न का भतो आहे, न का मंत्री आहे, न का अहिड़ी ॻाल्हि आहे। जेकॾहिं माण्हू मारियो आहे त मां पंहिंजे पलांद मारियो आहे। ऐं ॻाल्हि इहा ई आहे त पुलिस सां असांजी काई बि दुश्मनी कोन्हे, पुलिस असांजी अबो अमड़ आहे। जेकॾहिं पुलिस नाजाइज़ी कंदी त न सीवेज न रोड हलंदुसि, मेन हलंदुसि, न का पंहिंजो हाईवेस हलंदुसि। ऐं पार्को ते बि मां लाचर ॻोल्हा रखी वेठो आहियां, पार्को में बि हणंदुमि, सील पे पार्को टोड़ींदोमांसि। इंशाल्लाह मूंखे दुनिया सुञाणे थी, मूंखे नाजाइज़ी करे मां अॻ में असांजो माण्हू मारियो, तंहिंजे बाद माण्हू मारियोसि। असां मूं अॻ में रुपो शोए में, हाणे मां हिलालोची हथ ॾे हिलालोची आयुमि, पोइ बि पुलिस नाजाइज़ी करे थी या असां सां नाइंसाफ़ी आहे। माण्हू नाजाइज़ी मारे, मुंहिंजो हिलालो माण्हू हो, कोई क्रिमिनल रिकॉर्ड न आहे हुन यासीन जो, रिकॉर्ड आहे त उहो मूंखे ॿाहिरि कढी ॾेखारे। बाक़ी जेके माण्हू मारिया अथई, जेके माण्हू हिन मुलस आहिनि, उहे माण्हू मूंखे यादि आहिनि। ईअं उहे माण्हू ईअं न सम्झनि त उन सां न विढ़ंदुमि। जेकॾहिं मां गुलदार जो पुटु मारियो में जहांगीर खे पंहिंजो सबक़ु सेखारियो आहे, ऐं वरी उनखे बि सबक़ु सेखारींदुमि। जेके माण्हू मारण में मुलस आहिनि, जंहिं माण्हू गोलियूं आयूं आहिनि, जेके माण्हू ज़ाहिर आहिनि, मूंखे आहिनि दिलि में, मूंखे उहे माण्हू यादि आहिनि। ऐं उन सां विढ़ंदुमि इंशाल्लाह। तूं दिलि जाए करे ॾींहं 2 उन सां विढ़ंदुमि। चलो 2-3 ॾींहं तूं सब्र कर, या अली मदद। अस्सलाम वालेकुम।